अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों अॼु का वीडियो खणी आया आहियूं तव्हांजी ख़िदमत में। उहा आहे क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी सूरत फ़ातिहा यानी अलहम्द शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन। ये कुरान शरीफ जी पहिरीं सूरा सगुरिया है जंहिंमें अल्लाह ताला जी वैदानियत, अल्लाह ताला जी हिकिड़ाई, अल्लाह ताला जो जेको सो हुन जी साराह हम्द बयानु थियल आहे। दोस्तों अॼु अवांजी ख़िदमत में जेको आउं पेश कंदुसि उहो कुरान शरीफ जी जेको सूरा फ़ातिहा आहे इन जो तर्जुमो पेश कंदुसि जेको मरहूम हाजी अहमद मल्ला साहब कयो आहे ऐं लतीफ़ साईं जो कहिड़े बैतनि में अलहम्द शरीफ जो जेको सो तर्जुमो मिले थो। सो प्यारा दोस्तों सभ खां पहिरीं पेश कंदुसि तव्हांजी ख़िदमत में मरहूम हाजी अहमद मल्ला जो अलहम्द शरीफ यानी सूरा फ़ातिहा सगोरी जो तर्जुमो। उन खां बाद में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब जो जेको सो तर्जुमो आहे उहो तव्हांजी ख़िदमत में पेश कंदुसि। छाकाणि त क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद सगोरे जी जेका हीअ पहिरीं सूरा सगोरी आहे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जेको रिसालो आहे उन में बि जेको पहिरियों बैत आहे उहो हूबहू अलहम्द शरीफ जो तर्जुमो आहे। मूंखे उमेद आहे त मुंहिंजे प्यारनि दोस्तनि खे हीउ जेको तर्जुमो आहे ॿिन्ही शोराए आफ़ाक़ शाइरनि जो इहो बेहद पसंदि ईंदो, उन मां लुत्फ़अंदोज़ थींदा ऐं सभिनी खे सवाब बि थींदो ऐं सभिनी खे इहो महसूसु थींदो त सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन केॾा अज़ीम शाइर पैदा कया आहिनि। सो दोस्तों पहिरीं अचो त मरहूम हाजी अहमद मल्ला साहब जो तर्जुमो ॿुधूं ऐं उन खां पोइ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो तर्जुमो तव्हांजी ख़िदमत में आउं पेश करियां। दोस्तों वॾी महिरबानी। जुगाए जब्बार खे सबकाई साराह पालनहार परथणी हरदम हमेशा सखी सबा जो घणो मालिक मौशरगाह तो ई पूॼूं तोहां ई पिनूं हिमायत हरगाह सुहायूं सई वाटड़ी वाट उन्हनि जी वाह जिन खे तोड़ा तोड़ कयई नेमतूं नेबा जिन ते कावड़ नाहे का ऐं न घस कना गुमराह आमीन या अल्लाह इहो अर्ज़ अघाई। अवल अला अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत से क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वैदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी।